थियो मां त हिते ई वेठो आहियां तोखे नज़र नथो अचां क्या भाऊ लाल जे ज़हर आलू जुमलन मुझे अखियुनि जो नूर विञाए ॾिनो मुझे माफ़ कर ये लगे तो तबाह बर्बाद थी वञे भाउ चलो थियो आहे तूं त चई पियो त तूं इश्क जी शादी कई आहे तोखे पसंदि जी ज़ाल मिली आहे हाँ भाऊ जीअं पहिरियों दफ़ो हर को चवंदो आहे ईअं मां चयो बि त सम्झो बि पर उहा भाउ साले महबूबा में ॾींहुं राति जो घुरियो अरे पर थियो छा आहे छा थियो सुबुह वार कटण लाइ जो हीअं हथ विझई त तिरकी मुंहिंजे कमीस में बसि पोइ कमीस मुंहिंजे दिलि जे दफ़्तर वांगुरु चाक थी तूं दिलि खे नथी आहिस्ते आहिस्ते आदि थी वेंदी अरे जेॾी हू मूंखे प्यारी आहे ओॾी मुंहिंजे ततल आहे साल हलाए ज़ुल्म आदि कीअं हद क्रास कई त पोइ मां छा कंदुसि तूं मुंहिंजो हलो दोस्त आहे सुंदर दोस्त आहे हिन करे मां सोचियो आहे त तूं मूंखे काई सलाह ॾे त जीअं हाणे मां हुनखे अहिड़ो कंट्रोल कयां जीअं टाइफून टोटल कंट्रोल मच्छरनि ते कंट्रोल अॼुकल्ह उहा बि मच्छरनि खे कंट्रोल नथी करे सलाह वठ जलेबी मां कमाल आहे हद त थी वई यार इहो ॾिठो सुबुह खां वठी तो शाम ताईं मोबाइल में चिमड़े थी ईअं थी चिमड़े जो न थी अचे हथ में जंतु अची वियो मोबाइल फोन ते तो पाण वठी ॾींदो आकुर पाए जो फरमाइश की मोबाइल जे टेबलेट जे तो वो उठ जा अरे जवाब छोटे जो टेबलेट का रही तमाम की कंपनी की थोड़ी नहीं अरे छड़ मजाक करे प्यार से समझाई थी वनी समझी भी थी का अरे प्यार का वधी काल हाने पातरन ताई पहुंची समझे तो बात के क्या हो ओ बा मुझे पता ये तेरे मजा आया था भाई छोटे चोर भी तो छोटे बजाए छोटो रहे भी ए मजे करे तो भी मां न नसी बात रटे ने मारी चाहिए हां शादी के 6 महीना पूरा थियण वारा तसे पार्टीशन वाली फिल्म शुरू थी बिल्कुल सही तो चए पर मुझे केड़ी खबर तो यार अंग्रेजी फिल्म आवियन पाटन वाली कैप्टन मार्वल की वापसी हूं तो उनके सोरन पाटन वाली सिंधी फिल्म सभी पांजे सिनेमा में लगाई हाने तो सिनेमा पर नीचे में भजी पियो कारखाने में भी दुआ जा निकल प्रोजेक्टर भी पानी दिया या तू सही है मेरा दोस्त जिंजा एडा अंदर सड़ल अचन चाय में खा के एडी खबरे ये बात नहीं शादी का हद में देख के तू साल जो चेहरो मुबारक मुखे दिखारी आना एनिमल या नौबत ना किया इनके कदे तो घर में बच्ची बन जाए इनमें अल्लाह की खिलजी जो रूप में बहुत क्या लाहौर वाला कुत्ते का दिखाई ए लाओ खड़ी बनी हिन्ने के चक्कर में कोई मजाक आ मेरे साथ तो छोड़ भाई दुनिया के खबर आ मां के लो शरीफ मां औरत यात्रा नसा का बदन हां तू कम कर के मुखी पाजी घर वठी उते माता बिनी ज़ाल उनके गुड़ मां
थोड़ो मां की जो खीर खंड छो ना गरीब गुरबो के पिए ना माखी मागी ये बात सही है वो भगवान हे लकड़ी बच्चे की छड़े उसा ये पानी नक ताई पहुंचो ना वो मां तो की बच्चे वो मेरी असा भी फैसलो करे असुल हाटा जे बीहर लावा हणायो ठाव करा जाए कोशिश करे त पानी के बात ताई नाल गोता कहेंगे एतरो तारू मां गया बस हाणे मूंखे लॻे थो त तव्हां जहिड़ा दोस्तनि जी ज़िंदगी अगरि मिली त मां हिन किरकिरी ॾाकण तां कॾहिं बि न किरंदुसि पोइ मां घुराईंदुमि हाणे घुराए हा ठीकु आहे अचिजांइ